अता उन्हीअ खे बच्चो मोहम्मद करीम आहे। जो नव महीना नबी मुकर्रम रहायो जी जल हो पेट पंहिंजे। हजर शजर उन अॻियां झुकी पिया, हजर शजर उन अॻियां झुकी पिया। अम्मा ई नाज़े हरीम आहे। खुदा कयो खुद अता उन्हीअ खे बच्चो मोहम्मद करीम आहे। जॾहिं हुज़ूर जे अमड़ जे पेट में आया त हज़रत आदम अलैहिस्सलाम आया। अमड़ के मुबारक में तुझे पेट में इन उम्मत जो सरदार सुभान अल्लाह। 2 महीने में हज़रत इब्राहिम खलील आई, 3 महीने में हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह, 4थे महीने में हज़रत सैयदना शीस अलैहिस्सलाम नबी है। अम्मा के मुबारक तुझे पेट में उहा ज़ात आई है अल्लाह जो हबीब। अमड़ अंगण ते हो आयो आदम, ॾियण मुबारक मिठल अचण जी। खलील आयो, मसीह आयो, अमड़ बि आयो, कलीम आए। खुदा कयो खुद अता उन्हीअ खे बच्चो मोहम्मद करीम आए। अमड़ मां आई खथूरी खुशबू, वजूद पुरजूद साफ़ सुरहो। अंगण अमड़ जे बच्चो बाजारो, अंगण अमड़ जे बच्चो बाजारो। रऊफ रहबर रहीम आए। किरोड़ अमड़ियूं कटे कजन भले, मथे मोहम्मद जी मां। किरोड़ अमड़ियूं कटे कजन भले, मथे मोहम्मद जी मां। किरोड़ अमड़ियूं कटे कजन भले, मथे मोहम्मद जी मां। ईमान वारी ई कान वारी, मञे न जो सो सकीम आए। नबी जी निस्बत मिली चई के, उहो ई बरतर उहो ई बाला। ही करमुला नबीअ जो नौकर, उन्हीअ ते फज़ले अमीम आए। खुदा कयो खुद अता उन्हीअ खे बच्चो मोहम्मद करीम आए। अमड़ जी इज़्ज़त, अमड़ जी अज़मत, अमड़ नबीअ जी अज़ीम आए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।